मां ख़बर ॾींदा कंडण लॻ ॻोठ मीर अला बचाव टालपल में 30 साला नौजवान गुलाम मुस्तफ़ा उर्फ पोड़ो वलद अब्दुल वाहिद टालपल जो तशद्दुद थियल लाश वाह में मिलियो। जॾहिं नज़रियनि खां मालूमात थी आहे त नौजवान खे क़त्ल करे सरज़मी मटाइण ख़ातिर लाश खे वाह में उछलायो वियो। प्लीज तजवीज़ करें। तव्हांखे केॾे ताणी ख़बर पई आहे? बाबा असांखे मूंखे त हींअर पई आहे ख़बर। अच्छा जी हाँ, मूंखे हींअर ख़बर पई आहे। हिनखे हुते 12 बजे आयो आहे वीचारो, घर पे आयो, हिन खे निकिरणो आहे छा? किथां आयो पे मां जो फोन जी आयो किथां? आयो हुते ओटाक ते वेठल हो वीचारो, ॿिया छोकिरा बि हुआ। राति जो चांहि चाढ़ींदा आहिनि, वेठा हूंदा आहिनि, कचहरी कंदा आहिनि। हीअ हेॾी वारदात, हीअ ॿियो असांजो क़त्ल जो आहे, घोट जो। मैं रात घर कोन आयो आहे बाबा घर त आयो पे न, घरां मायो रात घर पे तो मां मानी खाई पोइ वरी जो आहे वॾा कचहरी कई असां। कचहरी करे पोइ वरी वापसि जेॾी महिल आयो आहे त अधु में कहिड़े आवाज़ ॿुधण मारियो आहे।